पाण इहो पंहिंजनि पोयनि वीडियोज़ में सिखी चुका आहियूं त कंहिं बि ट्रिकुंडे खे पासनि जे लिहाज़ खां कीअं विरहाइबो आहे ऐं कहिड़ी ट्रिकुंडनि खे पाण ॿिपूर पासो ट्रिकुंडो चवंदा आहियूं ऐं कहिड़िनि खे त्रिपूर पासो ट्रिकुंडो चवंदा आहियूं ऐं कहिड़िनि खे अणपूर पासो ट्रिकुंडो चवंदा आहियूं। सो हीअ जेकॾहिं मां ट्रायंगल खणा तव्हांजे अॻियां ऐं तव्हां ॾिसंदव त हिन जी का बि साइड पाण में बराबरि न आहे, सो तव्हां हिनखे चवंदव अणपूर पासो ट्रिकुंडो या हिनखे चवंदव स्केलिन। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं मां हिकिड़ो ॿियो ट्रिकुंडो ठाहियां हिन क़िस्म जो जंहिंमें ॿ पासा बराबरि हुजनि पाण में, सो तव्हां ॾिसी करे ट्रायंगल खे या ट्रिकुंडे खे चवंदव त हिन जा ॿ पासा बराबरि आहिनि, सो हीउ ॿिपूर पासो ट्रिकुंडो आहे या हिनखे तव्हां चवंदव आइसोसलीस ट्रायंगल। सो आइसोसलीस ट्रायंगल या ॿिपूर पासो ट्रिकुंडो ॻाल्हि साॻी आहे। उन खां बाद में जेकॾहिं मां हिन क़िस्म जी ट्रायंगल ठाहियां जंहिंमें टई पासा बराबरि हुजणु घुरिजनि, सो जॾहिं टई पासा बराबरि थींदा त तव्हां हिनखे छा चवंदव, त्रिपूर पासो ट्रिकुंडो या इक्वलेटरल ट्रायंगल। सो पासनि जे लिहाज़ खां ट्रिकुंडनि जा कहिड़ा क़िस्म थींदा आहिनि इहे पाण पोइ ते बि सिखी चुका आहियूं ऐं हीअ पाण हिन वीडियो में बि रिवाइज़ करे छॾिया आहिनि। सो मां सम्झां थो त हाणे तव्हांखे यादि थी विया हूंदा। पर हिन वीडियो जे अंदरि पाण इहो सिखंदासीं त जेकॾहिं पाण खे को ट्रिकुंडो मिलियल हुजे ऐं उन जे अंदरि पाण खे एंगल्स या कुंडूं मिलियल हुजनि त उन्हनि कुंडनि जी मदद सां पाण कीअं ॿुधाईंदासीं त हीउ ट्रिकुंडो आहे या स्केलिन आहे, आइसोसेल्स आहे या इक्वलेटरल ट्रायंगल आहे। सो अचो त हिनखे मिसालनि जे ज़रिए सम्झण जी कोशिशि था कयूं। सो फर्ज़ कयो हीउ मूं वटि हिकिड़ो ट्रिकुंडो आहे ऐं हीउ पासो पंहिंजे ट्रिकुंडे जो टियों पासो आहे जेको ट्रिकुंडे खे मुकमल थो करे। ऐं फर्ज़ कयूं था पाण वटि जेकी हिते कुंड आहे उहा आहे 40 डिग्री, केतिरी 40 डिग्री, ऐं जेकी हीअ मथी कुंड आहे इहा आहे 50 डिग्री। सो पाण खे इहो ॿुधाइणो आहे त इहो ट्रिकुंडो कहिड़े क़िस्म जो ट्रिकुंडो आहे। इहा ट्रायंगल स्केलिन आहे, आइसोसेल्स आहे या इक्वलेटरल ट्रायंगल आहे। सो कुंडनि जी मदद सां पाण खे इहो ॿुधाइणो आहे त इहो ट्रिकुंडे जो कहिड़ो क़िस्म आहे। सो जेकॾहिं पाण हिननि कुंडनि जो जोड़ कयूं यानी 40 ऐं 50 जो जोड़ कयूं त इहो घणो थींदो, इहो थींदो 90 डिग्री। ऐं हर ट्रिकुंडे में केतिरी डिग्रियूं हूंदियूं आहिनि, जेकॾहिं सभिनि कुंडनि जो जोड़ कयूं त उहो 180 जे बराबरि हूंदो आहे। सो 40 ऐं 50 त हीअ थी वियूं, बाक़ी घणो रहियो, बाक़ी रहियो 90। सो हीअ कुंड 90 डिग्री जे बराबरि हुजणु घुरिजे। सो मां हिनखे राइट एंगल वारी निशानी में रखां थो। पर हाणे सवाल इहो आहे त छा कुंडूं साइडनि ते या पासनि ते असरु छॾींदियूं आहिनि या न। जेकॾहिं हीअ कुंड फर्ज़ कयो असां वधायूं त छा ही साइड जेकी आहे, ही पासो जेको आहे उहो वॾो न थींदो। यानी ही 90 डिग्री वारी कुंड अगरि वधायूं त हीउ जेको हेपाटिन्यूज़ आहे या इन जी मुखालिफ़ जेकी पासो आहे उहो वॾो थी वेंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, छाकाणि त जीअं असां कुंड वधाईंदासीं त पासो वॾो थी वेंदो। अहिड़े ई तरीक़े सां अगरि पाण हिन कुंड खे वधाईंदासीं त हिन जो जेको मुखालिफ़ पासो आहे उहो वॾो थी वेंदो। अहिड़े ई तरीक़े सां अगरि पाण 40 डिग्री वारी कुंड वधाईंदासीं त हीउ पासो वॾो थी वेंदो। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त जीअं जीअं पाण कुंड वधाईंदासीं ईअं ईअं जेको उन जे अगेंस्ट या मुखालिफ़ पासो आहे उहो वॾो थींदो वेंदो। सो हिन ट्रायंगल में सभई कुंडूं बराबरि न आहिनि, इन जो मतिलबु सभई पासा बराबरि न हूंदा, इन जो मतिलबु त ही स्केलिन ट्रायंगल आहे। सो ॾिसो पाण कुंड जी मदद सां इहो ॿुधाए वियासीं त ही कहिड़े क़िस्म जी ट्रायंगल आहे। सो अचो त हिकिड़ी ॿी ट्रायंगल ठाहियूं था। सो ही ट्रायंगल पाण हिन क़िस्म जी ठाहियूं था ऐं ही पंहिंजो हेठियों या टियों पासो आहे जेको ट्रायंगल खे मुकमल कंदो। ट्रायंगल ठाहिण खां पोइ अचो त ॾिसूं हिननि खे कुंडूं ॾियूं। सो ही कुंड फर्ज़ कयूं था पाण 70 डिग्री जे बराबरि हूंदी, घणे जे 70 डिग्री जे बराबरि हूंदी। ऐं जेका ही मथी कुंड आहे इहा पाण खणूं था 40 डिग्री जे बराबरि। सो पाण ख़बर आहे त कुंडनि जो जोड़ 180 डिग्री जे बराबरि हुजे। सो हाणे 70 ऐं 40 खे जेकॾहिं पाण जोड़ कयूं त घणो थींदो, इहो थींदो 110 डिग्री। हाणे 110 डिग्री में पाण छा जोड़ कयूं जो 180 डिग्री अचे। सो पाण जेकॾहिं हिनखे हल कयूं त 110 डिग्री में छा जोड़ कजे जो उहो बराबरि अचे 180 डिग्री जे। सो हुन में ज़ाहिर ॻाल्हि आहे पाण 70 डिग्री एड कंदासीं। हिन जो मतिलबु इहो थी वियो त ही कुंड 70 डिग्री जे बराबरि हुजणु घुरिजे। सो ही ॿई कुंडूं पाण में बराबरि आहिनि। इन जो मतिलबु इहो थी वियो त इहे ॿई पंहिंजे मुखालिफ़ पासनि खे बराबरि रखंदियूं। सो ही 70 डिग्री आहे त ही इन पासे खे केतिरो रखंदी, 70 डिग्री जेतिरो रखंदी। ऐं साॻे तरीक़े सां अगरि ही 70 डिग्री आहे त हिन जे मुखालिफ़ जेको पासो आहे हुनखे बि ओतिरो रखंदी। हाणे छाकाणि त ॿई 70 डिग्री यानी कुंडूं बराबरि आहिनि, सो ॿई पासा बराबरि हूंदा। ऐं जेकॾहिं ॿई पासा बराबरि हुजनि त पाण हुनखे छा चवंदा आहियूं, पाण उन क़िस्म जी ट्रायंगल खे आइसोसलीस ट्रायंगल चवंदा आहियूं। सो पाण हिन ट्रायंगल खे छा चवंदासीं, हिन ट्रायंगल खे पाण चवंदासीं आइसोसलीस ट्रायंगल या ॿिपूर पासो ट्रिकुंडो। सो ही थी वियो पंहिंजो आइसोसलीस ट्रायंगल। ऐं हीउ जेको स्केलिन ट्रायंगल हुयो हुनखे अणपूर पासो ट्रिकुंडो चवंदा आहियूं। अचो त हिकिड़ो ॿियो ट्रायंगल या ट्रिकुंडो ठाहियूं था। सो ही ट्रिकुंडो पाण जो हिन क़िस्म जो आहे। हिते पाण वटि आहे 60 डिग्री ऐं हिते बि पाण वठूं था 60 डिग्री।
सो 60 ऐं 60 इहे थी विया 120 डिग्री। हाणे 120 डिग्री में ॿियो छा जोड़ कयूं जो 180 थींदो, त हीउ बि 60 डिग्री थींदो। हाणे जेकॾहिं पाण वटि टई कुंडूं बराबरि आहिनि त इन जो मतिलबु इहो थियो त इन जे जेके टई अपोज़िट में या मुख़ालिफ़ पासा हूंदा उहे बि बराबरि हूंदा। सो जॾहिं टई पासा बराबरि थी वञनि त पाण उन क़िस्म जे त्रिकुंडे खे इक्विलेटरल ट्रायंगल चवंदा आहियूं। इक्विलेटरल ट्रायंगल खे पाण सिंधी में छा चवंदा आहियूं? त्रिपुर पासो त्रिकुंडो। त्रिपुर पासो त्रिकुंडो इन जे करे चवंदा आहियूं छाकाणि त इन जा टई पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि। सो उमीद थो कयां त तव्हांखे हीउ मौज़ूअ सम्झ में अची वियो हूंदो।